मिठल, मुझा सुना मिठल। इते त आहे कोन। फोन थी कयांसि, पक सां झंग मुंहुं करे वियो हूंदो। मुस वॾो गैरती आ। हेलो मिठल मिठा, तू केड़न हालन में आही? मां शादी हालन में आया। शादी हालन में देगियूं चटींदो अना मुंहिंजो मतलब आता है साफ कंदो आया साफ। मिठल, मुझे हिकड़ी गाल त मन। हुकुम कर रसूल, हाज़िर थी वञा। हाँ मिठल, जल्दी मोटण जी कर। तोखा सिवा मश्किरन जो गोट महकी पयो आहे। हर तरफ खुशियूं ही खुशियूं आहिनि ऐं उहो मूंखां बर्दाश्त नथो थे। मां कोन चिकड़ी, मां मवालीअ सां तुंहिंजी शादी थींदे ॾिसी कोन सघंदुसि। शादीअ में जे शामिल थी न सघां पोइ माफ़ कजा। ओ तुंहिंजे बदन ते ॾाढो वॻो, लाल हथनि ते मेहंदी, ॾिसी न सघां पोइ माफ़ कजा। न मिठल, तू रो न। मां हवालीअ सां शादी कोन कंदसि। मूंखे हुन मवालीअ मां भंग जी बू थी अचे। मां रोआ न पियो, पुराणो कलाम पियो ॻायां। हुन बि यादि न ई मिड़ी लफ़्ज़ तरी आया तुंहिंजे दिलि रखण लाइ। हाणे मोटी अचे त पाण ॿई सरेआम शादी था कयूं। हाँ पक अल्लाह सां सफ़ा पक। हल बंदूक तुंहिंजो ठका। बस मां जो आयमि पहिरीं तारीख़ थोरो देर वो पघार वठां। ओके ओके ओके, खुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़। बाक़ात न जेका रब जी रज़ा। हाँ साहब, असांजी किस्मत टुटल हुई। 5 मिंट में निकरी वञो हा त बची वञो हा। हाणे अलाए छा थींदो। बाबा सब्र कर, धणिया जी शइ हुई, वञी धणिया खे पहुती। साहब रोई ये तो नहीं तुझी भेण मरी वई आहे। अड़े कदन रिश्ता ॿिया बि घणा, पर एम्बुलेंस जो देर कई। एम्बुलेंस वारो तेल भराइण विया, बस इजो आयो। ऐं नी वरी तेल भराइण वियो आहे। सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।